चीन जे सरकारी दौरे ते मौजूद सदर आसिफ अली ज़रदारी बीजिंग में अज़ीम हाल पहुतो। चीनी सदर शी जिनपिंग सदर आसिफ अली ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल कयो। सदर आसिफ अली ज़रदारी जे अज़ीम अवामी हाल पहुचण जे मौके ते फौज जे चुस्त दस्ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो, जॾहिं त उन मौके ते पाकिस्तान ऐं चीन जा क़ौमी तराना वॼाया विया ऐं ॿिन्ही सदरनि पंहिंजे पंहिंजे वफ़दनि जो तारुफ़ करायो। चीन जे गादी वारे शहर बीजिंग में पाकिस्तान ऐं चीन जे विच में मुफ़ाहमत जे यादाश्तनामनि ते सहियूं कयूं वयूं। उन मौके ते सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चीन जो सदर शी जिनपिंग बि मौजूद हुआ। पाकिस्तान ऐं चीन विच में साइंस ऐं टेक्नोलॉजी, सनत, वापार ऐं इक़्तिसादी शोबनि में सहकार खे हथी वठण वारनि यादाश्तनामनि ते सहियूं कयूं वयूं, जॾहिं त पाकिस्तान ऐं चीन सिहत, मीडिया, तवानाई, समाजी ऐं इक़्तिसादी तरक़ी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाईंदा। वाज़िर त काल्ह सदर आसिफ अली ज़रदारी 5 ॾींहनि जे दौरे ते चीन पहुतो। सदर आसिफ अली ज़रदारी सां गॾु परॾेही वज़ीर इसहाक़ डार, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, सेनेटर सलीम मांडीवाला, डॉक्टर आसिम हुसैन ऐं ॿिया पहुता, जॾहिं त सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमून ऐं सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सदर खां अॻु चीन पहुता हुआ।